अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं हूं अब्दुल हकीम लगारी और आप देख रहे हैं सिंधी फोक म्यूज़िक चैनल। दोस्तों कुछ फिर से ऑडियो कैसेट मंगवाई है मैंने, तो सोचा आपको एक वीडियो बना के दूं। जैसे कि पहले भी मैंने कुछ वीडियो बनाए हैं और जब भी माल नया आएगा तो इंशाल्लाह ज़रूर वीडियो बनाऊंगा और आपके साथ शेयर करूंगा। तो जो लोग नए हैं मेरे चैनल पे, चैनल को सब्सक्राइब कर लें यार, और वीडियो को लाइक भी किया करें और कमेंट्स भी करें और दोस्तों को शेयर भी करें मेरा चैनल। ठीक है दोस्तों, तो वीडियो को शुरू करते हैं। आपको ऑडियो कैसेट दिखाऊं। दोस्तों जीअं त हींअर एल्बम मां घुराया आहिनि, हींअर दॿो खोलियो आहे मां। हैदरंद जो ही मां ॿीहर एल्बम घुरायो आहे, माना वरी पहिरियों एल्बम घुरायो हुउमि, हिन में कैसेट बि हुई। हाणे चेक कयो आहे, हाणे हिन में इहा ई कैसेट पियल आहे। तमामु जल्द रिकॉर्डिंग थींदो। हुन खां अलावा ही बि आहे वॉल्यूम 90, ही मारवाड़ी एल्बम आहे सॼो, 6 गीत अथसि। हैदरंद कानूड़ा। ऐं हिन खां अलावा ही बि आहे हैदरंद जो वॉल्यूम नंबर 2, मारवाड़ी भजन। हिन में हिकु पासे में किसो आहे सॼो, ॿिए में 4 कलाम आहिनि। ऐं हुन खां पोइ ही आहे जलाल चांडियो, उर्स चांडे जो ही नंबर आहे। महफ़िल प्रोग्राम आहे, इंशाल्लाह मूंखे ही पसंदि ईंदो। बहितरीन कलाम आहिनि। हैदरंद जो एल्बम नंबर पहिरियों मोती ओड जी लाजवाब सिलेक्शन आहे। नई कैसेट आहे, सील पैक। ही भी ज़बरदस्त एल्बम आहे। रायचंद ओड जी शायरी आहे। उन खां अलावा ही अरबाब सोलंकी 560 वॉल्यूम, थर प्रोडक्शन ओरिजिनल कैसेट सां। समीना फौजिया गुडी एल्बम नंबर 7, ही भी ज़बरदस्त एल्बम आहे, मारवाड़ी। समीना गुडी जो मारवाड़ी में पहिरियों एल्बम टंडीलो छोरो, इनमें 10 गीत आहिनि। उर्स चांडियो एल्बम पुराणो आहे, ही तमामु बहितरीन सिंधी एल्बम आहे। इंशाल्लाह ही भी मूंखे पसंदि ईंदो। हैदरंद जो एल्बम नंबर आहे हाणे 1705 छॾे यार यार या। इनमें 10 गीत आहिनि। ये सिंधी एल्बम आहे, ज़बरदस्त एल्बम आहे। इंशाल्लाह मूंखे पसंदि ईंदो। ही भी एल्बम नंबर आहे 59, माण्हू मलूकड़ा। ही भी सुठो एल्बम आहे, ॿुधल न आहे। ऐं हीअ सालू भील जो सिंधी एल्बम आहे, ही भी ओरिजिनल कैसेट आहे। इनमें भी समीना कोयल एल्बम नंबर 5, ये मारवाड़ी एल्बम। सालू भील जो वॉल्यूम नंबर 90, सुठो एल्बम आहे। इंशाल्लाह मूंखे तमामु जल्द यूट्यूब ते ईंदा रहंदा। इनमें ओरिजिनल कैसेट आहे। उर्स चांडियो ऐं सुरैया सूमरो जो एल्बम आहे। ये भी महफ़िल प्रोग्राम आहे। उर्स चांडे जो एल्बम 515 नंबर, सील पैक आहे, कैसेट नहीं आहे।
इंशाल्लाह नयूं जेके कैस्टूं आहिनि उन जा रिकॉर्डिंग साफ़ हूंदी। सावन फ़क़ीर इंडिया जो सिंधी फ़नकार, हीअ एल्बम रिकॉर्डिंग कयो आहे मां, ऐं हिन जा 2 कलाम नेट ते रखी चुका आहियां। सालू भील आहे, एल्बम नंबर 60। इंशाल्लाह तमामु जल्द, काफ़ी एल्बम आहिनि पर मां तमामु जल्द यूट्यूब ते रखंदो वेंदुसि। ठीकु आहे दोस्तों।